अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। एहसानुल्लाह यूसुफ ज़ई साहब जो एसएस कमिश्नर मोरो ही जो उन हिकिड़ो प्रोग्राम रखियो, हिकिड़ी मीटिंग कराई। तो बाबा मोरो में जो लॉकडाउन लगल आहे तक़रीबन 1.5 साल का, इन के मुंहुं ॾींदे मोरे जी एजुकेशन वेंदी थी वञे। हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो मोरो एजुकेशनल गाला करायूं, हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम करायूं जेको वरी उत्साह माण्हुनि में पैदा थिए ऐं स्टूडेंट्स में पैदा थिए, वरी हू वार्म अप थियनि ऐं इहो कमु करणु शुरू ॾियनि। तव्हां ॾिठो त हिन प्रोग्राम में मोरे जे केतिरनि हाई स्कूलनि, थोरे प्राइवेट हाई स्कूलनि, गवर्नमेंट थोरे नॉन गवर्नमेंट, ऐं उनखां अलावा कॉलेजिस गवर्नमेंट और नॉन गवर्नमेंट हुजनि, उन्हनि सभिनी पार्टिसिपेट कयो आहे। सभिनी पंहिंजी एग्ज़िबिशन्स लॻायूं आहिनि, के साइंटिफिक, के कल्चर जे हिसाब सां, के जेको सो आर्ट्स जे हवाले सां, के वुडवर्क जे हवाले सां। ऐं उनखां अलावा अपार्ट फ्रॉम देट वॾी हिकिड़ी मोरे में लाइब्रेरी जेका लॉन्च करण जे लाइ, स्टील लाइब्रेरी जेका सिंध में 3 नंबर लाइब्रेरी आहे, जेका मोरे में लॉन्च बि थिए। इहो वॾो मोरे खे एज़ाज़ आहे ऐं इहो क्रेडिट जेको आहे असांजे एसडीएम साहब ॾे, असिस्टेंट कमिश्नर साहब ॾे, असांजे डीसी साहब ॾे, असांजे मोहतरम ज़ियाउल हसन लंजा साहब जेको एक्स-लॉ मिनिस्टर उन ॾे वञे थो। उनखां अलावा उन हिकिड़ो 2-3 ऐलान बि कया आहिनि त भई असां मोरे खे जेको सो NICT यूनिट बि ॾींदासीं, मोरे खे 2 लाइब्रेरी ॾींदासीं, डिजिटल लाइब्रेरी अलॻि कल्चर जे तरफ़ां ऐं डीसी तरफ़ां अलॻि लाइब्रेरी। ॾिसो इहे लाइब्रेरी जॾहिं इस्टेब्लिश थींदियूं त हिन लाइब्रेरी मां केतिरा मुफ़ीद थींदा, ग़रीब तोड़े अमीर जा ॿार त मुख़्तलिफ़ शहरनि में वञी, वॾनि शहरनि में वञी उहे तइलीम हासिल कनि था, पर ग़रीबनि जे ॿारनि लाइ का फैसिलिटेशन कान्हे। इहा इन्हनि खे फैसिलिटेट कंदी, ग़रीब जो ॿारु ईंदो उहो लाइब्रेरी में पढ़ंदो। इन पढ़ण खां पोइ असां वटि कमीशन ऑफिसर पैदा थींदा, असां वटि खोड़ कमीशन ऑफिसरनि जा मिसाल बि आहिनि। ॾिसो असां इमदाद सेठ साहब वारे पाकिस्तान में 4 पोज़ीशन कई, उनखां पोइ खोड़ अहिड़ा आहिनि जिनके मां वरी बि जस ॾींदुसि साईं मोहसिन अली शाह ऐं साईं अज़फर सईद, साईं डायरी साहब लेक्चर साहब रिटायर्ड, असांजो प्रिंसिपल हो माज़ीअ में साईं, उनखे जस ॾींदुसि त हीउ वॾो जेको सो प्रोग्राम कयो अथनि। यकीन रखो हीउ प्रोग्राम तव्हां नंढो न सम्झो, हिन जा जेके इम्पैक्ट आहे हिन जो या हिन जो इफेक्ट आहे, दिस प्रोग्राम विल लीव certain signs in the history of Moro। अच्छा, ये प्रोग्राम जो कयो आहे उहो मोरे जे जेके बैराड़ी जा स्कूल आहिनि उन्हनि में वॾो इहो टैलेंट मौजूदु आहे। बैराड़ी में त हीअ जेको आहे सो जेके नंढा नंढा टाउन्स आहिनि उन्हनि में प्राइवेट स्कूल बि मौजूदु आहिनि, ऐं छा इहो उन्हनि खे नज़रअंदाज़ नाहे कयो वियो? तव्हां उन्हनि खे नज़रअंदाज़ नाहे कयो आहे। असल में आहे त उन एडजस्ट करण जो मसइलो आहे त हीअ असां पहिरियों सिटी जे अंदरि कयो आहे। इंशाल्लाह हिन खे अञा एक्सटेंड कंदासीं त तेलके जा सभु जेके फीडिंग एरियाज़ में आहिनि, जीअं डेपार जा आहे, पुरण आहे, पर असां हिन खे इतलाह ॾिनो त उन्हनि मां कुझु पहुता आहिनि, जीअं गचेरो फीडिंग एरियाज़ में आहे, विलेज एरियाज़ में आहे, उहो पहुतो आहे, रहीमचंद विलेज एरियाज़ में उहो पहुतो आहे। कोशिशि कंदासीं त हिन खे एक्सटेंड करे हिन खे तेलके लेवल खां खणी डिस्ट्रिक्ट लेवल ते कयो वञे त असांजा ॿार ई डिस्ट्रिक्ट लेवल ते कॉम्पिटिशन में अचनि।